आउं मोटी ईंदुसि तुंहिंजे बाबा वांगुरु, जीअं हू तुंहिंजी माउ वटि मोटी वापसि आयो हो। नींगर चयो। हिन फातिमा जी अखियुनि में लुड़क ॾिठा। तूं रोएं पई? आउं रेगिस्तानी जी रवासी आहियां। फातिमा संदसि मुंहुं फेरींदे वराणियो। पर उन्हनि सभिनी शयुनि खां पहिरियां आउं हिकु औरत आहियां। फातिमा पंहिंजे खेमे ॾांहुं वापसि वई ऐं जॾहिं सुबुह थियो हिन घर जा कमकार शुरू कया जेके हूअ वरहनि खां कंदी थी आई। पर हाणे हर शइ तब्दील थी चुकी हुई। नींगर हाणे नखलिस्तान में मौजूदु न हो ऐं नखलिस्तान बि हाणे ईअं न रहियो आहे जीअं काल्ह ताईं हो। हाणे ही उहा जॻह न रही आहे जिते 50,000 खजीअ जा वण ऐं 300 खूह हुआ, जिते मुसाफ़िर डिघे सफ़र खां पोइ अची पंहिंजो थकु लाहींदा हुआ। पर उन ॾींहं खां पोइ नखलिस्तान हिन लाइ ख़ाली जॻह वांगुरु थी वियो। उन ॾींहं खां पोइ संदसि लाइ रेगिस्तान ई अहम हो। हाणे हूअ रोज़ उनखे ॾिसंदी रहंदी ऐं उहो काथो लॻाईंदी रहंदी त नींगर खज़ाने जी खोजना में कहिड़े तारे जे पोयां हलंदो हूंदो। हीर जे आधार ते नींगर ॾांहुं मिठियूं मोकिलींदी रहंदी, उन उमेद सां त उहे ज़रूरु नींगर जे चहिरे खे महसूसु थींदियूं ऐं खेसि ॿुधाईंदियूं त हूअ ज़िंदा आहे ऐं संदसि इंतज़ारु करे रही आहे। हिकु औरत पंहिंजे बहादुर मर्द जो इंतज़ारु करे रही आहे जेको खज़ाने जी खोजना लाइ निकितल आहे। ॾींहं खां पोइ रेगिस्तान में हिन जे लाइ सिर्फ़ु हिकु मक़सदु हो, नींगर जी वापसीअ जी उमेद। उन बाबति न सोच जेको पोयां छॾे आयो आहीं। कीमियागर नींगर खे रेगिस्तान जी वारी लताड़ींदे सफ़र दौरान चयो। हर शइ दुनिया जे रूह में लिखियलु आहे ऐं इहा सदाईं लाइ उते ई रहंदी। माण्हू घर छॾनि जा न पर घर वापसी जा ख्वाब ॾिसंदा आहिनि। नींगर वराणियो। हाणे हू ॿीहर रेगिस्तान जी ख़ामोशीअ जो काहिल थियण लॻो हो। जेकॾहिं का शइ निज मादे जी ठहियलु आहे त उहा कॾहिं बि ख़राब न थींदी ऐं उनखे माणण खां पोइ हर कोई वापसि बि मोटी सघे थो। पर जेकॾहिं तोखे कतीअ वांगुरु बसि रोशनीअ जी झलक हथाई त वापसि ज़ाहिर आहे ख़ाली हथी थींदे। हू शख़्स इल्मु कीमिया वारी ॿोली ॻाल्हाए रहियो हो, पर नींगर खे संदसि ॻाल्हि सम्झ में अची रही हुई त हू फातिमा बाबति ॻाल्हाए रहियो आहे। जेको कुझु हो पोयां छॾे आयो हो उन बाबति न सोचणु हिकु तकलीफ़ ॾींदड़ अमल हो। रेगिस्तान जी अणखुट हिकु जहिड़ाई वारे माहौल खेसि ख्वाबीदा करे छॾियो। नींगर अञा संदसि ख़्यालनि में खजीअ जा वण, खूह ऐं संदसि मोहबत जो चहिरो ॾिसी थी सघियो। हू अंग्रेज़ खे पंहिंजा तजुर्बा कंदे पिणु ॾिसी रहियो हो ऐं हू उन जत खे पिणु महसूसु करे रहियो हो जेको हिकु उस्ताद वांगुरु हो, पर हू उन ॻाल्हि खां नावाकिफ़ हो। थी सघे थो त हिन कीमियागर खे कॾहिं मोहबत ई न थी आहे, नींगर सोचे रहियो हो। कीमियागर नींगर जे अॻियां सवारे करे रहियो हो। संदसि कुल्हे ते बाज़ हो। उन पखीअ खे रेगिस्तान जी ॿोली चङी रीति सम्झ में आई थी ऐं हू शिकार जी खोजना में उॾामी वेंदो हो। हिकु ॾींहुं हिन वापसी ते हिकु सहो शिकार करे आंदो हुआईं। ॿिए भेरे वरी 2 पखी आंदा हुआईं। राति जे वक़्तु हिननि सुम्हण लाइ तदा विछाया थी ऐं बाहि खे थोरो ॻुझो थी रखियो। रेगिस्तान जूं रातियूं थधियूं हुयूं ऐं चंड जी तारीख़ुनि सां गॾु रातियूं वधीक ऊंधायूं थींदियूं थी वयूं। हू लगातार हफ़्तो हलंदा रहिया ऐं पाण में सिर्फ़ु कबीलनि जी जंगनि खां बचाव लाइ एहतियात वठण बाबति ॻाल्हाईंदा थी रहिया। जंग जारी हुई। कंहिं वक़्तु वाव सां गॾु पघर ऐं रत जी बदबू बि आई थी, छाकाणि जो जंग बरपासनि में थी हली रही हुई ऐं उहा वाव नींगर खे उहो यादि ॾियारींदी थी रही त अलामतुनि जी बि ॿोली आहे जेका सदाईं खेसि इहो कुझु ॾेखारींदी हुई जेको हू पंहिंजी अखियुनि सां नथी ॾिसी सघियो। 7 ॾींहुं कीमियागर वक़्त खां अॻे ई मंज़िल हणण जो फ़ैसिलो कयो। बाज़ शिकार करण लाइ उॾामियो ऐं कीमियागर नींगर खे पंहिंजी पाणी जी बाटली ॾिनी। तूं पंहिंजो सफ़र पूरो करण वारो आहीं। आउं तोखे तुंहिंजी तक़दीर जी खोजना में कामयाबी ते वाधायूं पेश कयां थो, कीमियागर नींगर खे चयो। तव्हां रस्ते में मूंसां कुझु बि न ॻाल्हायो। मूं सोचियो हो त तव्हां मूंखे पंहिंजी ॾात मां कुझु न कुझु सेखारींदव। आउं रेगिस्तान में हिकु अहिड़े शख़्स सां सफ़र करे रहियो हुयुसि जंहिं वटि इल्मु कीमिया हो, पर आउं उन मां कुझु न सिखी सघियुसि, नींगर कीमियागर खे चयो। सिखण जो सिर्फ़ु हिकु ई तरीक़ो आहे, कीमियागर वराणियो, उहो आहे अमल जे ज़रिए। तोखे जेको कुझु सिखण जी घुर्ज हुई सो तूं सफ़र मां सिखी चुको आहीं। तोखे बसि बाक़ी हिकु शइ वधीक सिखणी आहे। नीगर उन बाबति ॼाणणु चाहियो त आख़िर उहा कहिड़ी शइ आहे, पर कीमियागर आकाश मंडल ॾांहुं बाज़ लाइ तकींदो रहियो। तव्हांखे कीमियागर छो थो सॾियो वञे? छाकाणि जो आउं कीमियागर आहियां।
भला ॿियनि कीमियागरनि खां इहा कहिड़ी ग़लती थी जो हू सोन ठाहिण में नाकाम विया। हू सिर्फ़ सोन ॻोल्हे रहिया हुआ। कीमियागर वराणियो, हू पंहिंजी तक़दीर सां गॾु रहण जे बजाए पंहिंजी तक़दीर में लिकियल खज़ाने जी खोजना में हुआ। उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हां चयो त मूंखे ॼाणण जी घुर्ज आहे? नीगर कीमियागर खां पुछो। पर कीमियागर आकाश मंडल ताईं तकींदो रहियो ऐं आख़िरकार बाज़ संदसि खाधे सां गॾु मोटियो। हिननि हिकु खॾ खोटी, उन में बाहि बारी त जीअं केरु बाहि जे शोलनि खे ॾिसी न सघे। आउं हिकु कीमियागर आहियां, छाकाणि जो आउं हिकु कीमियागर आहियां, हिन खाधो तयारु कंदे जवाबु ॾिनो। मूं ही दात पंहिंजे ॾाॾे खां सिखी ऐं उन पंहिंजे पीउ खां सिखियो हो ऐं अहिड़ी तरह इहो सिलसिलो दुनिया जे वजूद में अचण खां वठी हलंदो थो अचे। उन्हनि वक़्तनि में हिकमत वारे कम खे सिर्फ़ ज़मरत जी फ़रहनि ते आसानी सां लिखी सघिजे पियो, पर माण्हुनि आसान तरीक़नि जे बजाए रिसालनि, तर्जुमनि ऐं फ़लसफ़ी अंदाज़ में लिखणु शुरू कयो। खेनि इहो पिणु महसूसु थियो त वटनि उन कम खे सरअंजाम ॾियण लाइ ॿियनि खां वधीक बहितर तरीक़ेकार मौजूदु आहिनि, पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदु अॼु बि ज़मरत जी फ़रही वारो तसवुर ज़िंदा आहे। उन ज़मरत जी फ़रह ते छा लिखियलु हो? नीगर ॼाणण थी चाहियो। कीमियागर वारीअ ते नक्श चिटणी शुरू कयो ऐं उहो नक्श हिन 5 मिंटनि में ठाहे वरितो। जीअं ई हू नक्श ठाहे रहियो त नीगर खे बुज़ुर्ग बादशाह ऐं उहा इमारत यादि आई जिते उन ॾींहुं हू मिलिया हुआ। खेसि ईअं लॻो ॼण इहा ॻाल्हि ॻच वरिया अॻु थी हुजे। ज़मरत जी फ़रह ते ही लिखियलु हो। कीमियागर नक्श चिटे पूरो करण खां पोइ वराणियो। नीगर वारीअ ते उहो पढ़ण जी कोशिश कई। उहो त ॻुझो इशारो आहे। नीगर मायूसीअ अचां चयो, उन जहिड़ी हिकु शइ मूं अंग्रेज़ जे किताबनि में पिणु ॾिठी हुई। न, कीमियागर वराणियो, उहो उन्हनि ॿिनि बाज़नि जी उॾाम वांगुरु आहे। उहो सिर्फ़ दलील सां नथो सम्झी सघिजे। उहो ज़मरत जी फ़रह दुनिया जे रूह ताईं पहुचण जो सिधो सों पेचरो आहे। सियाणनि लाइ ही दुनिया जन्नत जो सिर्फ़ हिकु ख़्याली तसवुर आहे। हिन दुनिया जो वजूद सिर्फ़ उन ॻाल्हि जी ज़मानत लाइ त हिकु ॿी दुनिया जो बि वजूद आहे जेका बेऐब ऐं मुकमिल आहे। ख़ुदा हीअ दुनिया उन करे पैदा कई त जीअं उन जी पुरसरार शयुनि मां इंसान संदसि रूहानी तालीमात ऐं संदसि दानाई जी अजायबनि खे सम्झी सघे ऐं अमलनि मां मुंहिंजो ई उहो मतिलबु हो। छा मूंखे ज़मरत जी फ़रह ते लिखियल शयूं सम्झणु घुर्जनि? नीगर पुछो। शायदि, पर जेकॾहिं तूं कीमियाई तजुर्बेगाह में हुजे हा त ज़मरत जी तख़्तीअ ते सम्झण जो ही सही वक़्तु हो। पर हिन वक़्तु तूं रेगिस्तान में आहीं, सो पाण खे उन में ई मसरूफ़ रख। रेगिस्तान तोखे दुनिया खे सम्झण में तुंहिंजी मदद कंदो। हक़ीक़त में ज़मीन ते मौजूदु हर शइ दुनिया खे सम्झण में मदद करे थी। जेकॾहिं तूं वारीअ जी सिर्फ़ हिकु ज़रे ते गहराईअ सां सोच वीचार करीं त तोखे पूरे रेगिस्तान खे बि सम्झण जी घुर्ज न पवंदी, छाकाणि जो उन वारीअ जे हिकु ज़रे में ई तोखे तख़लीक़ जे अमल जा सभु मौजज़ा नज़र ईंदा। आउं पाण खे रेगिस्तान में कीअं रुधल रखां? पंहिंजे ज़मीर जी ॿुध, उहो सभु कुझु ॼाणे थो, छाकाणि जो उहो दुनिया जे रूह मां ई तख़लीक़ कयो वियो आहे ऐं खेसि हिकु ॾींहुं ओॾां वापसि बि वरणो आहे। वधीक 2 ॾींहं हू रेगिस्तान में ख़ामोशीअ सां हलंदा रहिया। कीमियागर हाणे थोरो वधीक मोहतात थी वियो, छाकाणि जो हू उन इलाइक़े खे वेझो हुआ जिते इंतिहाई खूनख्वार जंगियूं हली रहियूं हुयूं। मंज़िल ॾांहुं वधंदे नीगर पंहिंजे ज़मीर जो आवाज़ ॿुधण जी कोशिश कंदो रहियो। उहो एतिरो आसान न हो। मुंड में संदसि दिलि खेसि हर ॻाल्हि ॿुधाइण लाइ तयारु हुई, पर अॻिते हली उहो ग़लति साबित थियो। अहिड़ो बि वक़्तु आयो जॾहिं संदसि दिलि कलाकनि जा कलाक खेसि पंहिंजा उद्मा ॿुधाईंदी रही हुई, पर कॾहिं वरी ईअं बि थियो त संदसि दिलि रेगिस्तान में सिज उभरंदो ॾिसी एतिरो त जोश में अची वई जो नीगर खे पंहिंजा ॻोढ़ा लिकाइणा थी पइजी विया। खज़ाने जी ॻाल्हि ते संदसि दिलि तेज़ धड़कण शुरू थी वई, पर रेगिस्तान में अणखुट आकाश मंडल ॾिसी उन जो धड़को घटिजी थी वियो। पर कीमियागर ऐं नीगर जी ख़ामोशी जे बावजूद बि संदसि दिलि शांत में नथी आई। दिलि जी ॻाल्हि ॿुधणु असां लाइ छो ज़रूरी आहे? हिकु ॾींहुं मंज़िल हणण वक़्तु नीगर कीमियागर खां पुछो। छाकाणि जो जिते तव्हांजी दिलि चवंदी खज़ानो बि उते ई मिलंदो। पर मुंहिंजी दिलि त बेआराम ऐं परेशान आहे। खेसि पंहिंजा ख़्वाब आहिनि ऐं उहा पुरजोश आहे ऐं उहा रेगिस्तान जी हिकु औरत लाइ बेताब आहे। उहा मूंखां सवाल बि करे थी ऐं मूंखे फातिमा जे बाबति सोचींदे कई रातियूं जाॻायो बि अथई। नीगर वराणियो।
इहा त सुठी ॻाल्हि आहे, तुंहिंजी दिलि ज़िंदा आहे, इहा जेको बि चवे थी उनखे ॿुधंदो रहो। वधीक 3 ॾींहं गुज़री विया ऐं उन दौरान संदन गुज़र केतिरनि ई हथियारबंद कबीलनि वटां थियो। नीगर जी दिलि हाणे ख़ौफ़ज़दा हुई ऐं खेसि इहे किस्सा ॿुधाइण लॻी जेके हिन दुनिया जे रूह खां ॿुधा हुआ। उहे किस्सा उन्हनि माण्हुनि बाबति हुआ जेके खज़ाननि जी खोजना में निकिता हुआ ऐं हू नाकाम मोटिया हुआ। कंहिं वक़्तु वरी खेसि दिलि उहो ख़ौफ़ थी ॾियारियो त मथां हू पिणु खज़ानो ॻोल्हण में नाकाम वञे ऐं रेगिस्तान में ई मौत जो खाज न बणिजी वञे। कॾहिं वरी इहा नीगर खे मोहबत ऐं नाणे जी हासिलात ते मुतमैन थी लॻी। मुंहिंजी दिलि दगाबाज़ आहे, नीगर कीमियागर खे उन वक़्तु चयो जॾहिं हू घोड़नि खे साही ॾियण लाइ रुकिया। इहा मूंखे अॻिते वधण खां रोके रही आहे। इहा ॻाल्हि वाकई को फ़हम रखे थी कीमियागर वराणियो। उहो हिकु कुदरती अहसासु आहे त तुंहिंजी दिलि उन ॻाल्हि खां ॾिनल आहे त तूं काथे पंहिंजे ख़्वाब जी साबिया माण दौरान हिन वक़्त ताईं जेकी कुझु हासिल कयो आहे काथे इहो सभु कुझु विञाइजी न वञे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ आउं पंहिंजी दिलि जी छो ॿुधां, छाकाणि जो तूं पंहिंजे दिलि खे कॾहिं बि ख़ामोश नथो करे सघीं। पोइ भली तूं उनखे न ॿुधण जो बहानो छो न करीं, पर उहा सदाईं तोसां गॾु ई रहंदी ऐं तूं पंहिंजी ज़िंदगीअ बाबति ऐं दुनिया बाबति जेको कुझु बि सोचींदे उहो तोखे वरजाईंदी रहंदी। तव्हांजो मतिलबु उहो आहे त मूंखे पंहिंजी दिलि जी ॿुधणु घुर्जे, पोइ भली उहो सभु कुझु बग़ावत बाबति बि छो न हुजे। बग़ावत वाह जे ओचिते झूठे वांगुरु आहे, पर जेकॾहिं तूं पंहिंजे दिलि खे चङी रीति सम्झण जे क़ाबिल आहीं त इहा तोखे कॾहिं बि उन रस्ते ते कान वठी वेंदी, छाकाणि जो तोखे संदसि ख्वाबनि ऐं ख़्वाहिशुनि जी ख़बर आहे ऐं तूं खेसि संभाले सघें थो। तूं कॾहिं बि पंहिंजे दिलि खां भॼी नथो सघीं, तंहिं करे तोखे उन जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी ऐं उहो ई तरीक़ो आहे जंहिंजे करण सां तूं सदाईं वाह जे ओचितनि झूठनि खां बचियो रहंदे। रेगिस्तान में सफ़र दौरान नीगर पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधणु जारी रखी ऐं हू उन जी अटकलुनि ऐं मिकुर खे सम्झंदो रहियो। हाणे संदसि ख़ौफ़ ख़तमु थी वियो ऐं नख़लिस्तान वापसि वञण वारी ॻाल्हि बि हिन खां विसरंदी थी वई, छाकाणि जो उन ॾींहुं संदसि दिलि खेसि चयो हो त उहा सरही आहे। उन हूंदे बि त आउं कॾहिं कॾहिं शिकायतूं कंदी रहंदी आहियां। दिलि चयो हू उन करे जो आउं हिकु इंसान जी दिलि आहियां ऐं इंसाननि जूं दिलियूं ईअं ई थींदियूं आहिनि। इंसान पंहिंजे सभ खां अहम ख्वाबनि जी साबिया खे माण खां कीबाईंदा आहिनि, छाकाणि जो हू सम्झंदा आहिनि त हू उन जा अहल न आहिनि या वरी हू उनखे हासिल ई न करे सघंदा आहिनि। असीं सननि दिलियूं सदाईं पंहिंजे प्यारनि जे विछोड़े जे सोच खां ख़ौफ़ज़दा रहनि थियूं या उन्हनि घणनि खां ख़ौफ़ज़दा रहंदियूं आहियूं जेके ख़ूबसूरत हुजणु घुर्जनि हा पर उहे न थी सघियूं, या उन्हनि खज़ाननि खां ख़ौफ़ज़दा रहनि थियूं जिन खे ॻोल्हिजे हा पर इहे सदाईं लाइ वारीअ में दफ़न थी विया। उन्हनि ॻाल्हियुनि में असां लाइ तमामु वॾी पीड़ा आहे। मुंहिंजी दिलि उन पीड़ा खां ख़ौफ़ज़दा आहे। हिकु राति नीगर कीमियागर खे ख़ाली आसमान ॾांहुं तकींदे चयो, पंहिंजी दिलि खे चओ त पीड़ा जो ख़ौफ़ उन पीड़ा खां वधीक तकलीफ़ ॾींदड़ आहे ऐं कंहिं बि दिलि अॼु ताईं पंहिंजे ख्वाबनि जी साबिया जी खोजना जे पोयां का तकलीफ़ न ॾिठी आहे, छो जो उन खोजना जो हिकु लम्हो ख़ुदा ऐं उन जी अब्दियत सां मुलाक़ात आहे। कंहिं बि खोजना जो हिकु हिकु लम्हो ख़ुदा सां मुलाक़ात आहे। नीगर इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि सां ॾही। इहा हिकु हक़ीक़त आहे त खज़ाने जी खोजना जे दौरान मुंहिंजो हर ॾींहुं रोशन थी वेंदो आहे, छाकाणि जो मूंखे ख़बर आहे त उन ॾींहं जो हिकु हिकु पल मुंहिंजे ख्वाब जी साबिया जो हिसो आहे ऐं खज़ाने जी खोजना जे दौरान मूं अहिड़ियूं ॻाल्हियूं दरियाफ़्त कयूं जेको हिकु रिडार हुजण जी हैसियत सां आउं सोचे बि न थी सघियुसि। उन ॾींहुं संदसि दिलि मुतमैन हुई ऐं राति जो नींगर तमामु गहरी निंड सुतो। जॾहिं हू जाॻियो त संदसि दिलि खेसि दुनिया जे रूह जूं ॻाल्हियूं ॿुधाइण शुरू कयूं। संदसि दिलि खेसि ॿुधायो त माण्हू जेके सराह आहिनि उन्हनि जी सराहीअ जो सबबु उहो आहे त ख़ुदा साणनि गॾु आहे ऐं सराहीअ खे रेगिस्तान जी वारीअ जे हिकु ज़रे में बि ॻोल्हे सघिजे थो, जीअं खेसि कीमियागर ॿुधायो, छाकाणि जो उहो वारीअ जो ज़रो बि काइनात जी तख़लीक़ जो हिकु हिसो आहे ऐं काइनात जी तख़लीक़ में हज़ारे वरिया लॻी विया। ज़मीन ते मौजूदु हर शख़्स लाइ को न को खज़ानो मौजूदु आहे। असीं इंसाननि जूं दिलियूं अहिड़नि खज़ाननि बाबति कुझु न पुछंदियूं आहियूं, छाकाणि जो केर बि उन्हनि जी खोजना करण लाइ तयारु न आहे। असीं अहिड़ियूं ॻाल्हियूं सिर्फ़ु ॿारनि सां कंदा आहियूं, पोइ असीं ज़िंदगी खेनि पंहिंजे रुख ऐं क़िस्मत ते छॾे ॾियूं।
बदकिस्मती इहा आहे त सिर्फ़ कुझु ई माण्हू उन रस्ते ते हलनि था जेके उन्हनि लाइ ठाहियो वियो आहे। संदन तक़दीर ऐं सराहनि जो पेचरो केतिरा ई माण्हू हिन दुनिया खे हानिकार जाइ सम्झनि था ऐं संदन उन सोच जे करे ई दुनिया उन्हनि लाइ हानिकार थियो पवे। तंहिं करे असीं संदन दिलियूं तमामु नरम अंदाज़ में ॻाल्हाईंदियूं आहियूं, पर असीं कॾहिं बि ॻाल्हाइण बंदि नथियूं करे सघूं ऐं असांखे सदाई इहा ई उमेद हूंदी आहे त असांजी ॻाल्हि कान ॿुधी वेंदी, पर जेके माण्हू बि पंहिंजी दिलि जी नथा ॿुधनि असीं खेनि रंजीदा बि नथियूं ॾिसी सघूं। माण्हुनि जूं दिलियूं खेनि पंहिंजे ख्वाबनि खे माणण लाइ ताक़ीद छो नथियूं कनि? नींगर कीमियागर खां पुछो। इहा ई त ॻाल्हि आहे जेका दिलनि खे वधि में वधि गमगीन कयो छॾे ऐं दिलियूं कॾहिं बि गमगीन थियण न चाहींदियूं आहिनि। उन ॾींहं खां पोइ नींगर पंहिंजे दिलि जी कैफ़ियत सम्झी वियो। हिन पंहिंजे दिलि खे चयो हो त हू कॾहिं बि हिन सां ॻाल्हाइण न छॾे। हिन पंहिंजे दिलि खे उहो बि चयो त जॾहिं बि हू पंहिंजे ख्वाब जी साबिया माण खां हटी वञे त संदसि दिलि खेसि उन ॻाल्हि जो चिताव ॾे। नींगर इहो कसम खयों त जॾहिं बि खेसि अहिड़ो को चिताव मिलियो त हू उन ते ज़रूरु ध्यानु ॾींदो। उन राति नींगर इहा सॼी हक़ीक़त कीमियागर सां कई ऐं कीमियागर सम्झी वियो त हाणे नींगर जी दिलि दुनिया जे रूह ॾांहुं मोटी चुकी आहे। हाणे मूंखे छा करणु घुर्जे? नींगर कीमियागर खां पुछो। अहरामनि जी तरफ़ हलंदो रहो, कीमियागर वराणियो, ऐं उन्हनि अलामतुनि ते ध्यानु ॾींदो अच। तुंहिंजी दिलि अञा उन क़ाबिल आहे जो तोखे उहो ॿुधाए सघे त खज़ानो किथे आहे। छा उहा ई हिकु शइ बाक़ी हुई जेका मूंखे ॼाणण जी घुर्ज हुई? न, कीमियागर वराणियो, जेकी तोखे अञा ॼाणण जी घुर्ज आहे उहो ही आहे, कंहिं बि ख्वाब जी साबिया ताईं पहुचण खां अॻु दुनिया जो रूह उन विच में ईंदड़ हर शइ जेका असां सिखी या हासिल कई उनखे आज़माईंदो आहे। उनजो उहो मक़सदु हरगिज़ न आहे त दुनिया जो रूह को ग़लति आहे, उहो सिर्फ़ु उन करे जो असीं पंहिंजे ख्वाबनि जी साबिया ताईं पहुचण में जेकी कुझु पिरायो उन ते अबूर हासिल करे सघूं। उहो ई वाहिद नुक़्तो आहे जिते पहुची घणे क़दुरु माण्हू हार मञियो वञनि। उहो ई नुक़्तो आहे जिते रेगिस्तान जी ॿोलीअ में हिकु आम पहाको इस्तेमालु ईंदो आहे त उञायल तॾहिं दम ॾिनो जॾहिं नखलिस्तान पधरो थियो। हर खोजना सेखड़ाट जी भाग सां शुरू थिए थी ऐं सोभारे जी सख़्त आज़माइश सां ख़तम थिए थी। नीगर खे पंहिंजे मुल्क में इस्तेमालु ईंदड़ हिकु ॿियो पहाको यादि आयो त राति जो सभ खां ऊंदाहो पहर बि पिरह फिटीअ खां थोरो अॻु ई ईंदो आहे। ॿिए ॾींहुं ख़तरे जे पहिरीं चिटी निशानी पधरी थी। 3 हथियारबंद क़बीलाई शख़्स नीगर ऐं कीमियागर वटि आया ऐं संदन उते मौजूदगीअ जो कारण पुछऊं। आउं पंहिंजे बाज़ सां गॾु शिकार करे रहियो आहियां, कीमियागर वराणियो। तव्हांजी तलाशी वठणी पवंदी त किथे तव्हां वटि को हथियार त नाहे, हिकु क़बीलाई शख़्स चयो। कीमियागर नीगर ॿई घोड़े तां लथा। तो पाण सां गॾु पैसा छो खिया आहिनि? क़बीलाई शख़्स नीगर जो थेलो जाचींदे खांसि पुछो। उन करे जो मूंखे अहरामनि ताईं पहुचणो आहे, नीगर वराणियो। क़बीलाई शख़्स खे कीमियागर जे सामान जी तलाशी वठंदे हिकु पाणियाठी मादे सां भरियल गुगी ऐं हिकु फिके रंग जी काए जहिड़ो बेज़ो हथ आयो जेको कुकड़ जे बेज़े खां थोरो वॾो। ही छा आहिनि? क़बीलाई शख़्स पुछो। ही पारस जो पत्थर ऐं आबे हयात आहिनि। हिन कीमियागर जी हिकमत जा ठोस नमूना आहिनि। जंहिं बि आबे हयात पीतो उहो कॾहिं बि बीमार नाहे थींदो ऐं उन पारस जो हिकु बि टुकड़ो कंहिं बि धातुअ खे सोन में तब्दील करण जी सलाहियत रखे थो। अरब क़बीलाई मथस उन ॻाल्हि ते खिलिया। उन्हनि सां गॾु कीमियागर पिणु खिलियो। हिननि सोचियो त उहो भोग करे रहियो आहे ऐं खेनि संदसि सॼे सामान सां वञण जी इजाज़त ॾिनी। तव्हां चरिया त न थी विया आहियो? नीगर कीमियागर खां पुछो। अहिड़ी चरिया तव्हां छो कई? तोखे ज़िंदगीअ जो हिकु निहायत ई आसान सबक़ सेखारण लाइ, कीमियागर वराणियो। जॾहिं तूं पाण वटि मौजूदु महांगे खज़ाननि जे बाबति कंहिंखे ॿुधाईंदे त तुंहिंजी ॻाल्हि ते केर बि वेसाउ न कंदो। हिननि रेगिस्तान में पंहिंजो सफ़र जारी रखियो। हर ॾींहुं गुज़रण सां नींगर जी दिलि ख़ामोश थींदी वई ऐं खेसि मुस्तक़बिल या माज़ीअ जी बि परवाह न रही। उहो सिर्फ़ु रेगिस्तान जी दुनिया जे रूह ते सोच वीचार करण जो हिकु अंदाज़ हो। नीगर ऐं संदसि दिलि जे विच में दोस्ती थी चुकी हुई ऐं हाणे हू हिक ॿिए खे धोखो न थी ॾेई सघिया। हाणे संदसि दिलि सिर्फ़ु खेसि हिमत ऐं जोश ॾियण लाइ हिन सां ॻाल्हाईंदी हुई, छाकाणि जो रेगिस्तान जी सांत तमामु तकलीफ़ ॾींदड़ हुई। संदसि दिलि खेसि संदसि खूबियुनि जे बाबति ॿुधायो। रिढूं विकिरो करे पंहिंजी तक़दीर खे जीअण वारी खूबी ऐं संदसि थांवनि जी हट में जोश ऐं वलवले सां गुज़ारियल वक़्त वारी खूबी पिणु ॿुधाई। संदसि दिलि खेसि हिकु ॿी बि ॻाल्हि ॿुधाई।
जंहिं ते हिन अॻु कॾहिं बि गौर न कयो हो। संदसि दिलि खेसि लाख ख़तरनि बाबति बि ॿुधायो, पर उहे ख़तरा खेसि कॾहिं बि वेझो न आया। संदसि दिलि खेसि उहो बि ॿुधायो त उन संदसि पीउ जी उहा बंदूक पिणु लिकाए छॾी हुई, छाकाणि जो उहो मुमकिन हो त मतां उन सां नींगर पाण खे ज़ख़्मी करे विझे। संदसि दिलि खेसि उहो बि यादि ॾियारियो जॾहिं मैदान में रिढूं चाण दौरान बीमार हो ऐं उल्टियूं पिणु कयूं हुआईं, जंहिंखां पोइ हू गहरी निंड पइजी वियो हो। उतां खां थोरो अॻिते ॿ चोर नींगर खे मारणु ऐं संदसि रिढुनि चुराइण जो मनसूबो ठाहे रहिया हुआ, पर छाकाणि जो नींगर उतां न लंघियो ऐं हू उहो सोचे हलिया विया त मतां नींगर घस हुई मटाए छॾियो हुजे। छा इंसान जी दिलि सदाईं संदसि मदद करे थी? नींगर कीमियागर खां पुछो। घणो करे अहिड़नि माण्हुनि जूं दिलियूं संदन मदद कनि थियूं जेके पंहिंजी तक़दीर जी खोजना कनि था, पर हू ॿारनि, मद पियाखनि ऐं पेरसनि जी पिणु मदद कनि थियूं। छा हुन जो मतिलबु उहो आहे त आउं कॾहिं बि कंहिं मुश्किल में गिरफ़्तार न थींदुसि? उन जो मतिलबु उहो आहे त दिलि मुश्किलनि खां बचाइण लाइ पंहिंजी पूरी कोशिश कंदी आहे। कीमियागर वराणियो। हिकु ॾींहुं संदन गुज़र कबीले जे लॻायल हिकु मंज़िल वटां थियो। कुंड ते कुझु अरब अछनि जुबनि में हथियारनि सां बीठा हुआ। पासे खां कुझु माण्हू हुका छिकींदे झंग जा हाल अहवार ओरे रहिया हुआ। हिननि ॿिनि मुसाफ़िरनि ते कंहिं बि ध्यानु न ॾिनो। हितां को ख़तरो न आहे, नींगर उतां गुज़रंदे कीमियागर खे चयो। कीमियागर बाहिजी वियो। पंहिंजी दिलि ते यकीन रख, पर उहो बि न विसार त तूं रेगिस्तान में आहीं। जंगियुनि जे दौरान दुनिया जो रूह जंगियुनि मां ईंदड़ रड़ियूं ॿुधंदो आहे। हिन ज़मीन ते केर बि नतीजनि जी पिड़ावन भोगण खां बग़ैर रही नथो सघे। सभु शयूं हिकु आहिनि, नींगर सोचियो। पोइ रेगिस्तान कीमियागर जी इहा ॻाल्हि सही साबित कई। ॿ घोड़े सवार संदन पोयां खां पधरा थिया। तव्हां हिन खां अॻिते नथा वञी सघो। उन्हनि घोड़े सवारनि मां हिकु चयो, तव्हां जंगियुनि वारे इलाइक़नि में आहियो, असीं घणो अॻिते न पिया वञूं। कीमियागर घोड़े सवार जी अखियुनि में अखियूं विझी वराणियो। हू कुझु घड़ियुनि लाइ ख़ामोश रहिया ऐं पोइ नींगर ऐं कीमियागर खे अॻिते वधण जी इजाज़त ॾिनऊं।